के रुपगो अज के रुपगो कायद सिंधु शेर रुपगो शेर शहीद जो फर्जंद ही मुर्स मथेर दिले रुपगो लगी हक संदा व्या नारा आयो आयो अल्लाह मारा शिद सू मेरो के रुपगो अज के रुपगो कायद सिंधु शेर रुपगो शेर शहीद जो फर्जंद ही मुर्स मथेर दिले रुपगो लगी हक संदा व्या नारा आयो आयो अल्लाह मारा मुझी जद्दोजहद सिंध के धाड़ेलन कच्चे पक्के जे धाड़ेलन खां बाहर कढण जे लाइ मुझी जद्दोजहद ॿार खे स्कूल में मुफ्त तालीम जे लाइ बीमार खे अस्पताल में मुफ्त इलाज जे लाइ मुझी जद्दोजहद समाजड़ी सिंध जे मासूम माण्हुनि खे उन्हनि जो हक़ उन्हनि जे दरवाज़े ताईं पहुचाइण जे लाइ मुझी जद्दोजहद अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ ॾाढी ऐं पटके जे लाइ ख़त्म नबुव्वत जे चौकीदारीअ जे लाइ मुहम्मद अरबीअ जे शरीयत जे निज़ाम जे लाइ ऐं जेसि ताईं सिस्सीअ में साह आहे इंशाअल्लाह ज़ालिमनि ऐं जाबिरनि जे ख़िलाफ़ इहा जद्दोजहद जारी रहंदी। समाजड़ी सिंध खे बाग़ुनि जे वातनि मां आज़ाद कराए हिननि ग़रीबनि खे बि उन्हनि जा हक़ ॾींदासीं त हिन सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणाईंदासीं।